लेक्चर में असी कॉम्प्लेक्स नंबर के बारे में सीखंदासीं ऐं कॉम्प्लेक्स कंजुगेट ऐं मॉड्यूलस के बारे में भी सीखंदासीं। कॉम्प्लेक्स नंबर छाखे चइबो आहे? वो नंबर विच कैन बी रिटन इन दिस फॉर्म, जेको हिन फॉर्म में लिखियो वञे नंबर उनखे कॉम्प्लेक्स नंबर चइबो आहे। वेयर ए दिस फर्स्ट पार्ट विदाउट आयोटा, आयोटा खां बिना जेको पार्ट आहे इनखे चइबो आहे रियल पार्ट, ऐं जेको ही सेकंड पार्ट आहे आयोटा सां गॾु इनखे चइबो आहे इमेजिनरी नंबर। कॉम्प्लेक्स नंबर रियल पार्ट ऐं इमेजिनरी पार्ट जो कॉम्बिनेशन आहे। कॉम्प्लेक्स नंबर में ही आयोटा छा आहे? आयोटा इज़ एन इमेजिनरी नंबर। आयोटा हिकु इमेजिनरी नंबर आहे जंहिंजो वैल्यू आहे स्क्वायर रूट ऑफ -1। कॉम्प्लेक्स नंबर में कॉम्प्लेक्स नंबर के न फ़क़ति इन फॉर्म में लिखी सघूं था, पर हिन फॉर्म में भी लिखी सघूं था, ऑर्डर पेयर फॉर्म में A, B। जॾहिं ऑर्डर पेयर में लिखंदासीं त प्लस साइन न हूंदी, विच में साइन न हूंदी, ट्रम्प्स न हूंदा, पोइ ही ऑर्डर पेयर में थियो, कामा सां लिखंदासीं A, B ऐं ब्रैकेट में। आयोटा जो वैल्यू आहे -स्क्वायर रूट ऑफ 1, ऐं आयोटा खे असां ॿी फॉर्म में हिन में भी लिखी सघूं था, आयोटा इज़ इक्वल टू 0, 1। ही भी आयोटा जो वैल्यू आहे। आयोटा जो जॾहिं असीं स्क्वायर कंदासीं त थी वेंदो -1। आयोटा स्क्वायर इज़ इक्वल टू -1। ऐं अगरि असीं आयोटा जो क्यूब कयूं, आयोटा क्यूब मीन्स आयोटा इंटू आयोटा स्क्वायर, त असांखे आंसर मिली वेंदो -आयोटा। छो त ही आयोटा ऐं ही आयोटा स्क्वायर बराबरि -1 जा ॿई मल्टीप्लाई कंदासीं त आयोटा क्यूब बराबरि थी वेंदो -1 जे। अगरि असीं आयोटा जो फोर्थ कयूं, आयोटा फोर्थ आयोटा स्क्वायर इंटू आयोटा स्क्वायर बराबरि थी वेंदो -1 इंटू -1, त आंसर ईंदो +1। आयोटा क्यूब बराबरि -1 जे आहे, आयोटा फोर्थ बराबरि 1 जे आहे, माइनस इंटू माइनस प्लस 1 इंटू 1 1। अगरि ईअं आयोटा जे मथां केतिरो बि पावर रखूं असीं फाइंड करे सघूं था। फ़र्ज़ु कयो आयोटा पावर 100 हुजे त ही थी वेंदो आयोटा पावर 4 इंटू आयोटा पावर 25। आयोटा जे मथां 4 ऐं 25 ॿई मल्टीप्लाई कयो त बि 100 थी वेंदो, ऐं ही 1 जे बराबरि आहे, 1 जे मथां 25 पावर जो त उहो 1 जे बराबरि थींदो। शार्ट तरीक़ो आयोटा जे मथां खणी भले 500 पावर हुजे या 1000 पावर हुजे, कीअं फाइंड कजे? उनखे तव्हां डिवाइड कयो 4 सां। जीअं हिते 100 पावर आहे, 100 पावर खे 4 सां डिवाइड कयो, 4 2 8, यू विल गेट 2, 0 लायो 0 ते 5 टाइम यानी 20 टाइम लॻो। LCM घणी बची? रिमाइंडर घणी बची? 0 बची। माना आयोटा जे मथां 0 पावर जो, उहो 0 पावर कंहिंजे मथां जो 1 जे बराबरि हूंदो आहे। अगरि आयोटा पावर 103 हुजे, 4 सां डिवाइड कयोसि त रिमाइंडर घणी बचंदी? 3 बचंदी रिमाइंडर। आयोटा जे मथां 3 पावर जो, आयोटा जे मथां 3 पावर छा जे बराबरि आहे? माइनस आयोटा जा। अगरि आयोटा पावर 500 हुजे, 502 हुजे, आयोटा पावर 502, 500 खे 4 सां डिवाइड कयो, 502 खे 4 सां डिवाइड कयो त असांखे 4 1 4 and 1 2 2 5 आख़िर में जेका रिमाइंडर मिलंदी उहा पाशी मिलंदी, रिमाइंडर मिलंदी 2 मिलंदी, यानी आयोटा जे मथां 2 पावर जो इज़ इक्वल आयोटा पावर 2, आयोटा पावर 2 इज़ इक्वल टू -1, तंहिं करे हिन आंसर -1 लिखंदो। नाउ लेट्स लर्न कॉम्प्लेक्स कंजुगेट एंड मॉड्यूलस। कॉम्प्लेक्स कंजुगेट छाखे चइबो आहे? फ़र्ज़ु कयो को बि रियल नंबर Z A + B आयोटा जे बराबरि आहे, त हिन कॉम्प्लेक्स कंजुगेट थींदो, यानी साइन चेंज कंदासीं असां हिन इमेजिनरी पार्ट जी। कॉम्प्लेक्स कंजुगेट विल बी इक्वल टू
ए माइनस आइटा बी। जॾहिं सपोज़ कयो त हीउ हिकु कॉम्प्लेक्स नंबर आहे ए प्लस आइटा बी, इन जो कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट जेको थींदो उन में असीं जेको सेकंड पार्ट आहे उन जी साइन चेंज कंदासीं। ऐं मॉड्यूलस जेको आहे मॉड्यूलस इक्वल हूंदो आहे ए जो स्क्वायर पहिरें रियल पार्ट जो स्क्वायर प्लस इमेजिनरी पार्ट जो स्क्वायर, स्क्वायर ऑफ ए प्लस स्क्वायर ऑफ बी। ही मॉड्यूलस आहे, ही कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे। कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट में जेको इमेजिनरी पार्ट आहे उन जी साइन चेंज कंदा आहियूं। ही कुझु सम आहिनि 2.2 एक्सरसाइज फर्स्ट ईयर मैथ जा। फाइंड कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट एंड मॉड्यूलस। z is equal to -7 plus iota. Its conjugate will be equal to -7. Real part is same. We will change the sign of the imaginary part. Imaginary part plus iota है, वो minus iota थींदो। मॉड्यूलस हाणे इनजो फाइंड कयूं। मॉड्यूलस z इक्वल टू स्क्वायर ऑफ 7 प्लस स्क्वायर ऑफ आयोटा जे कोफिशिएंट 1 आहे, 1 जो स्क्वायर। तो मॉड्यूलस ऑफ z इक्वल टू ही थींदो 49 प्लस 1 इक्वल टू स्क्वायर रूट ऑफ 50। स्क्वायर रूट ऑफ 50 के असीं हिन फॉर्म में भी लिखी सघूं था 25 इंटू 2 यानी हिन जा फैक्टर लिखूं 2 इंटू 5 इंटू 5 स्क्वायर रूट निकिरी वेंदो, ही जो पेयर ठही वियो तंहिंजे करे 5 इंटू स्क्वायर रूट 2 आंसर आहे। हिन जो फाइन कयूं। z ही कॉम्प्लेक्स नंबर आहे, z 2 आयोटा प्लस 1। हिन जो कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट जेको थी वेंदो उहो थी वेंदो -1 सेम, छो त ही रियल पार्ट आहे, इहो सेम। हिन जी साइन चेंज कंदासीं कंहिंजी इमेजिनरी पार्ट प्लस 2 आयोटा आहे तंहिं करे -2 आयोटा थी वेंदो। मॉड्यूलस ऑफ z जो मॉड्यूलस फाइंड कयूं। इट्स मॉड्यूलस इक्वल टू स्क्वायर ऑफ 2 प्लस स्क्वायर ऑफ 1। हिन रियल पार्ट जो स्क्वायर, इमेजिनरी पार्ट जो स्क्वायर, त ही थी वेंदो 1 ऐं हिन जो स्क्वायर थींदो 4, त आंसर तंहिंजे करे थी वेंदो 5। क्वेश्चन नंबर 3, ही ऑर्डर पेयर में आहे, ही रियल पार्ट हूंदो ऑर्डर पेयर में ऐं सेकंड पार्ट जेको आहे उहो इमेजिनरी पार्ट हूंदो आहे। तंहिंजे करे ही हिन जो ही z रियल नंबर आहे 5, -2। हिन जो कॉन्जुगेट थी वेंदो 5 माइनस आहे रियल पार्ट त प्लस थी वेंदो। कॉन्जुगेट जेको आहे हिन जो मॉड्यूलस हिन जो थी वेंदो स्क्वायर ऑफ 5 प्लस स्क्वायर ऑफ 2, माइनस आहे त बि प्लस थी वेंदो। आंसर थींदो 25 प्लस 4 29। हिकु कॉम्प्लेक्स नंबर आहे 2 1। हिन जो कॉन्जुगेट फाइंड कयूं, यानी कहिड़े पार्ट जी निशानी चेंज कयूं, इमेजिनरी पार्ट जी। 2 - 1। नाउ लेट्स फाइंड इट्स मॉड्यूलस। हिन जो मॉड्यूलस फाइंड कयूं। मॉड्यूलस थींदो स्क्वायर ऑफ 2 प्लस स्क्वायर ऑफ 1। 2 जो स्क्वायर 4 थींदो ऐं 1 जो स्क्वायर 1 थींदो, यानी आंसर 5।